अॼु असांजो महिमान आहे खेसि गुज़ारिश करियो थी त स्टेज ते अचनि ऐं ख़ान मोहम्मद ऐं उनजी शख़्सियत ऐं शाइरी ते ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि। उस्ताद मोहम्मद बचन समेत साहब। अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या शफीअल मुज़निबीन, अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतुल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अॼु असांजे मेहरबान दोस्त सीनियर नाथ खान मुझो बचपन का वठी जोड़ीवाल हाजी खान मोहम्मद चाचर साहब जन पंहिंजी मेहनत ऐं कोशिश सां महबूब मदीने वारे घोट जे कर्म सां ऐं मुर्शिदनि जी नज़र सां अल्लाह साईं हुनखे नवाज़ियो जे पंहिंजे दिल जा ख़्याल सोहरे करे ऐं महबूब शान में नातियूं कसीदा काफ़ियूं सेहड़े हुन हिकिड़ो किताब शाया कयो आहे जंहिं किताब जो नालो खान मोहम्मद खादिम खैरुल वरा जो। अल्हम्दुलिल्लाह साईं खे अल्लाह से अञा भी मज़ीद तरक्की फरमाईंदो जो इन्हीं कम में अञा भी इंशाअल्लाह अॻ भर रहंदा। असां जी दिल सां दुआ आया बस तव्हां सभिनी साईं खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। मां पंहिंजा लफ़्ज़ चई मां पंहिंजी जॻह वठंदुमि। महिरबानी।